नाज़रीन, पेरूमल में दीवान बिरादरी जे ॾाॾे शंकरपुरी जे सालियानी वरसी तक़रीब मल्हाई वई, जंहिंमें मुल्क जी कुंड कुड़िछ मां वॾे अंग में अक़ीदतमंदनि शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था महबूब बुख्ती जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक्त पेरूमल शहर में मौजूद आहियूं। शंकरपुरी जे मेले ते हिते परे परे खां अक़ीदतमंद आयल आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। ॾाढे शंकरपुरी जो मेलो आहे, ॾाढे हीरापुरी जो मेलो लॻे थो। हीअ आस्थान असांजे लाइ चेतन आस्थान में हिकिड़ो तीर्थ मिसाल आहे। सभु माण्हू अचनि था विश्वास ते, प्रेम ते अचनि पिया। ऐं ख़ासि असांजे हिते इहो ॻाल्हि आहे त हिते मुल्क लाइ क़ौम लाइ दुआऊं माना ज़बरदस्त नमूने सां घुरी वेंदी आहे। वर्सी प्रेम प्यार सां मल्हाई वञे पई ऐं पूरे पाकिस्तान लाइ हिंदू मुस्लिम क़ौम लाइ दुआ गो आहियूं। अमुन रहे ऐं सदाई भाईचारो रहे। हिते को बि भेदभाव कोन्हे, सभु मिली जुली करे, सभु हिकु थी करे ॾाढे शंकरपुरी जी वर्सी मल्हायूं था। अछड़े थर खां वठी रहमियार खान ताईं ॾाढी मुरीदी आहे। कराची मां माण्हू अचनि था, हर क़ौम मां अचे थी। ॾाढो धाम धूम सां मल्हाइजे पियो मेलो। ॾाढो असांखे हर माण्हू जो ताउन आहे, SP सांगर जो ताउन आहे, असांखे पुलिस नफ़री असां सां गॾु आहे, ओड़े पाड़े जा मुस्लमान भाइर असां सां गॾु आहिनि। हर माण्हू जो साथ ताउन आहे। ॾाढो धाम धूम सां मेलो लॻे पियो। लंगर न्याज़ हिकु जहिड़ो हले पियो। सभु खाइनि पिया, पीअनि पिया, घुमनि पिया। कैमरामैन वफ़ा सुमरो लाहौती सां गॾु महबूब बुख्ती, SS न्यूज़ पेरूमल।